अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं बाशूं साथियों। अॼु कल्ह लाइ माज़रत, कल्ह कुझु कमनि सां निकिरी वियुसि हिक संगत सां मिलण जुलण लाइ। सो वीडियो त मूं कोन ठाहे सघियुसि, सो हुन लाइ माज़रत। अॼु वरी हाज़िर थियाऊं ॿिनि किताबनि भेटाई सरकार ते। असां वटि साथियों शरारती भेटाई, मां चवां त असां त चवंदासीं त दुनिया जो वॾो शाइर बिल्कुलु आहे। हिन हक़ीक़त बि आहे जेको चए थो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। वॾो आहे गज़ शेर। सो मूंखे इन में भेटाई सां मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾे इशारा कया आहिनि घुमण जा, हिते हिन खे आबाद कर, हिन खे आबाद कर मुल्क खे। सो भेटाई सरकार जेको पूरे आलम लाइ, पूरी काइनात लाइ दुआ गो थिए, उहो पूरी आलम आफ़ाक़ी शाइरी थी सघिजे थो। वॾो शाइर दुनिया जो, सिंध जो, सिंध लाइ, असां लाइ त भेटाई सरकार। हिन खे त असां पूॼा शुरू कई आहे, हिन खे पीर मञणु शुरू कयो आहे। सो क़ौमूं जॾहिं पंहिंजे हथ वस न हूंदियूं आहिनि त पोइ पंहिंजनि शाइरनि खे, पंहिंजनि हस्तनि खे, पंहिंजनि हमदर्दनि खे पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे क़ौम लाइ पाण पतुड़ींदा आहिनि त पोइ उन्हनि खे असां ॼट माण्हू अणपढ़ियल पोइ उनखे पीर वली बुज़ुर्ग करे चईंदा आहियूं। ईअं ई भेटाई सां सचल सरकार सां थिए पियो। सो छॾियूं था इन ॻाल्हि खे, यूट्यूब जी क्राइटेरिया मथां कोई स्ट्राइक घणी विझे। सो भेटाई सरकार ते ॾाढो सुठो कमु थिए पियो, थींदो पियो अचे। हीअ त पुराणा किताब आहिनि, पर मां जेसिताईं मूंखे हथ पवनि, मूंखे मुते पहुचनि, मूंखे मिलनि भेटाई सरकार ते। असां वेंदा आहियूं संगत सां। डॉक्टर गुलज़ार अहमद शाबलाणी आहे, नंगर चना, सिंध जो भलो तर्जुमे निगार, ॾाहो सियासी वर्कर, दानश्वर चइजेसि त घटि कोन थींदो। कचहरी कंदा आहियूं, चवंदा त ॿियनि शाइरनि ते बि भेट कबा। मस्ते तवकली आहे बलूचिस्तान जो, रहमान बाबा आहे KPK जो, ऐं असांजा सराइकी जा रहमान बाबा, बुल्ले शाह, सो शाइर आहिनि। ऐं असांजो जेको अलामा इक़बाल आहे, हिननि ते कमु पर भेटाई सरकार ते सुठो कमु थियो आहे ऐं सुठे नमूने थिए बि पियो। पर अञा खुलियल नमूने भेटाई ते कमु थिए, सुठे नमूने थिए, को अहिड़ो माण्हू सुठो कमु करे जीअं हाणे असांजो कुरेशिया डॉक्टर प्रोफेसर, उन जो किताबु आयो आहे, ॾाढो ज़बरदस्त भेटाई ते किताबु आहे, ॾाढो सुठो कमु आहे। अॼु बि भेटाई सरकार जा किताब आहिनि, भेटाई सरकार ते आहिनि, मथां लक लतीफ़ चए ऐं भेटाई जा पंथ ऐं पेचरा। सो किताब तव्हांजे साम्हूं आहिनि, तारीफ़ कराईंदुसि। वीडियो जो आगाज़ करण खां में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कमेंट कंदा त तव्हांजा लख लाइक वॾा वड़ थींदा। सो अचो त किताब जो थोरो तारीफ़ करायूं। हीअ आहे मथां लक लतीफ़ चए, भारूमल अमराणी जो किताबु आहे। हीअ हिकिड़े नए अंदाज़ में थोरो आहे, तव्हांखे ॾेखारींदो। शाह लतीफ़ जे कलाम में थर जे तबई भाङनि, मागनि, मकाननि ऐं किरदारनि जो ज़िक्र। सो मां थोरो इन करे ख़ासि करे त हीअ थर जो पासो भेटाई जो खयो वियो आहे। हीअ पुराणो छापो आहे। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, असां भेटाई जा पारखूं आहियूं, भेटाई जा आशिक़ आहियूं। सिर्फ़ु ज़िबानी 4 सालनि में 1000 कापी बि न खपी आहे। सो हिन महिल ताईं बुक स्टॉल ते पई आहे। असांजो इहो भेटाई सां मुहबत जो सचो सबूत आहे त भेटाई सां असांखे केतिरी मुहबत आहे। सो 4 सालनि में बि 1000 कापी न खपी आहे। असां 1000 माण्हू बि न आहियूं भेटाई जा आशिक़। सो माफ़ु कजो। हीअ आहे अर्पना लतीफ़ साईं जे अमर आगी मोहन भगत, लतीफ़ साईं जे पारखूं नाथे फ़क़ीर लुंड, लतीफ़ साईं जे पारखूं अजरख पटके वारे नामियाल साफ़ ऐं लेखक साईं अली मोहम्मद शाह लकियारी, ऐं लतीफ़ साईं जे पारखूं सोणे शाइर मुतरजम साईं कलाल जे नाले। साईं जेके माण्हू हूंदा मिनती, उहो खीरू लहण, थर थर अंदरि थां वहीं वेड़ी चन जो, सभु तुंहिंजो सुमरा वेठा ॻननि नाव, उते वेंदसि आउं लोई लॼ मथे करे, वाझाए वतन खे सारे ॾियां साह, भुत मुंहिंजो बंद में क़ैद में करे जा, पर ॾियाणी पिरीअ रे धारम धारे जा, थधी मिठी थर जी वली वसाइज, पोइ थिए पसात निजाए मिढ़ई मढ़ मरीर ॾे। वाह 14 ॾाॾाणनि आयो ॾिठमि तुंहिंजो तानो, 14 ॾाॾाणा आयो ॾिनमि तुंहिंजो तानो, सतन सेल चायो जोर हणी जानू, पाए वेह पलंगे ॻिची सर गानो, मथां लक लतीफ़ चए खाउमि खज़ानो, थिए सॾु समानो हरफ लथे हेकड़े।
साथियो इन बेत जी माना कोन पई अचे सो इहो ॾिसबी ऐं हीअ जेको आहे सो अकबर लिगारी जो आहे मदद सिंधी भारू अमराणी सोटर जो हीउ भाउ पहिरियों आहे थर हिकु तारीफ़ थर जो बण बुनियाद थर जा ॿियो भाउ ढट ढाट टियों भाउ पायर सामरोटी वट महाराणो वंगो खाख कंदू पारकर ऐं मोती अजरक मारी भिटाई जे इशारनि जे ग़लतियुनि जो ऐलाननामो मददी किताब ॿिया त ठीकु आहे पर भारूमल छा थो चए उन खे असां पाण थोरो पढ़ंदासीं मदद सिंधी बि भारूमल जाखोड़ी अदीब वटि अञा बि घणो कुझु लिखण लाइ बाक़ी बचे थो वटि लफ़्ज़ में हसनागी मौजूदु आहे हिन केतिरनि हंधनि ते बहस खोलिया आहिनि मिसाल तौरु गजेमल लफ़्ज़ ते सुठो बहस कयो अथसि हाणे सुवाल थो पैदा थिए थो लफ़्ज़ गजेमल हो या गजेमेर छाकाणि त जामे सिंध लुगात में गजेमी लफ़्ज़ जी माना शेर ॾेई वई आहे शेर ॾिनी वई आहे बरहाल सुर मुहम्मद राणो समेत किताब सुर हिकिड़े वॾे बहस में वॾे किताब जो मौज़ू आहिनि हिकिड़ा अहिड़ा किताब बहस ॿियो ॻाल्हियूं भारूमल पंहिंजे वसार महिनत हिन किताब में कयूं आहिनि उन लाइ खेसि जेतिरो बि जस ॾिजे उहो घटि आहे शाल अञा लिखंदो रहे उमेदु अथमि त असांजो बाशोर पढ़ंदड़ लतीफ़ साईं जे आशिक़ सद मोहबत जो ज़रूरु क़दुरु कंदा बिल्कुलु मदद साईं जेकर हूंदो पर इहा असांजी पढ़ंदड़ बाशोर एतिरी मदद कई आहे जो 4 सालनि में 1000 कापी बि न वरिती आहे सो पंहिंजे पाण लिखे थो त सावन रेगिस्तान जे माण्हू फितरत खे माउ करे मञींदा आहिनि फितरत खे माउ करे मञींदा आहिनि उन जे गोद में वेही जियाबे जी थन जा गुहा पीअंदा आहिनि लुड़कनि खे मुड़कनि में तब्दील कंदा आहिनि धरती जे उन भाङनि जी तारीख़ शुरूआति ज़िंदगी जे पहिरियों ख़्वाब जो लोक गीतनि ॿार जे पहिरें ॿोल जहिड़े ताज़े तवाने अमंगनि सां भरपूर हवा बरसाति बाख झंगल ऐं राति फितरी हुस्न खां थींदी आहे सिंध जे ॾाखणे ओभर खंड ते वाक़ई वारियासी भटनि ते कारुंज जे पहाड़ी सिलसिले ते मुश्तमिल थरपारका दुनिया जे अहिड़नि सावन रेगिस्तान मां हिकु आहे जंहिंखे दुनिया जो वॾी आबादी रखंदड़ रेगिस्तान सॼो हूंदो थर जी आबादी ॿियनि रेगिस्तान जे रहवासियुनि जीअं फितरत जी अवली साई ऐं साह खण जीअं दारमदार कुदरती वसीलनि आहे अर्तक अमल सां गॾु फुटंदड़ लोकगीतनि जे ॾात जी अज़ली चश्मा सदियुनि खे सैराब करे रहिया आहिनि सो भारूमल इहो अथई मोहबत पाए मन में रंदा रोड़िया जन तिन जो सराफ़ अण तोड़ियो ई अघा में आडवाणी जो आहे हीउ जेको आहे थोरो तारीफ़ मां ज़रूरी पिया सम्झो पर जेकर तव्हांखे न वणे त तव्हां स्किप कंदा वञिजो सिंध जे नामो लेखक सिघारे शाइर सभाउ के साइंसदान साईं मुराद सरदार शाह साहिबु सभाण सां ठीकु आहे साईं सरदार शाह खीरो लड़े साईं सरदार शाह तव्हांजे हथनि में आहे साईं सरदार शाह जे सदाईं उत्साह रहियो आहे हॾ न पड़ा हेकिड़े थोरे थर ॼाई मूंखे मारवड़नि मेरी करे न मटियो भारूमल अमर जेल चेल्हार हुनजो हीउ किताबु केतिरो तव्हांखे पसंदि ईंदो एतिरो पसंदि आयो जो 4 साल में 1000 कापी बि न खती आहे सो साथियो हीउ किताबु आहे पढ़णु चाहियो वठणु चाहियो ॾस पतो ॾेई छॾियो त तव्हां राज जा राणा आहियो तव्हां बि ख़ैरु मूं ॾे बि ऐं ॿियो हीअ आहे नवाज़ कुंबर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सुठा किताब लिखंदो रहे थो हीअ किताबु आहे भिटाई जा पंध ऐं पेचरा भिटाई किथे किथे वियो आहे किथां कहिड़ा पंध कया अथई कहिड़ा लक लताड़िया अथई सो उन जे हिसाब सां जेको आहे सो हीअ असांजो थोरो मां ग़लती कई अथसि हीअ असांजो भारूमल अमराणी हिन जो जेको आहे सो फ़ोटो रहिजी वियो ऐं हीअ जेको किताबु भिटाई जा पंध ऐं पेचरा नवाज़ कुंबर जो आहे ऐं ज़िले सांगड़ जे हदुनि में हज़रत शालती भिटाई जे छपियल बेतनि संदन तकियनि बयानु कयल मागनि मकाननि वरितल वाटनि पंध तबरकात ऐं संदन अज़ीज़ जे मुदफ़न हंध ऐं संदसि मुतक़द मसाली शख़्सनि बाबति मज़मून सम्झी विया हूंदो हीउ साथियो 2014 में शाया थियो आहे ऐं इनखे 10 साल गुज़री विया आहिनि मूंखे अञा मिलियो आहे ऐं असां भिटाई जा एतिरा आशिक़ आहियूं एतिरा पारखो आहियूं जो असां हीअ किताबु 10 सालनि में बि 1000 कापी न वठी चुका आहियूं ऐं हीअ असां 4 सालनि में बि 1000 कापी न वठी चुका आहियूं ऐं हीअ 10 सालनि में असां 1000 कापी न वठी असां भिटाई जा आशिक़ आहियूं असां भिटाई असांजे रग रग में शामिलु आहे असांखे फ़ख़ुरु आहे त भिटाई असांजो शाइर आहे पर भिटाई खे जे किताबनि खे न पढ़ंदासीं माज़रत सां अगरि ॻाल्हि बुरी लॻे त माफ़ु कजो जेकर अञा बुरी लॻे त मूंखे डिलीट करे छॾिजो
वीडियो खे डिलीट करे छॾियो, स्किप कजो, भई अलाए छा छा करे। हीउ माग मकान भिटाई जे चाचे बुज़ुर्ग मुतफ़ना वसा ॻोठु गोलो पीर। ऐं हीअ साथियो जेके बि ज़िले सांगड़ जे पासे आहे इलाइक़ा जिते भिटाई सरकार वियो आहे, हीअ उन्हनि जा मज़मून हुन ते। हीअ जेको मां हाणे चोटियारो शरीफ़ हाणे हिकिड़ो हिकिड़ो पढ़ंदुसि त वरी वीडियो वॾी थींदी, वरी तव्हांजी जांचूं थींदी त वीडियो वॾी थी वई आहे। सो हीअ जेके आहिनि सो माग मकान हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि। हीअ जेके तव्हां पढ़ो पिया ॾिसो पिया, कुल 30 मज़मून हिन में शामिल आहिनि। 200 रुपए जो किताबु आहे, 100 रुपए में मिली थो वञे मार्केट में। ऐं नवाज़ कुंवर पंहिंजे पारां लिखे थो। नज़रदार थियल तारीख़ी माग मकान वाक़ई शख़्सनि ते कलम खणंदे साईं अब्दुल क़ादिर जे मशवरे ते थर जे मशहूरु ओटाण किताब लिखण जॾहिं ॻाल्हि वञी माई ओढियाणी शिकार ते पती त उतां सफ़र ॾे हज़रत साहिब भिटाई जन जी नज़र अंदाज़ थियल वक़्त जे दर्ज़ दॿियल तकियनि ताईं पहुतो। उन समय जनम सांगड़ में डिस्ट्रिक्ट जेल पोयां गुलशन सां रहंदड़ शालती भिटाई जे पारखू मौलवी मोलाबख़्श सोलंगी सां मशहूरु कयम रहनुमाई वरितो। उन सांगड़ ज़िले जे मौजूदा हालत अंदरि शाह साहिब जे तक़रीबन 11 तकियनि जी निशानी कई, जीअं उन तकियनि जी घणाई पखनि रस्तनि खां परे कचनि वारियत इलाइक़नि में हुई। उन करे उहो तय थियो त का 4 व्हील जीप हथु करे ओॾां हलिजे। असां वटि मोटरसाइकिल बि न हुई, सो जीप किथां जे नेठि जीप जो आसिरो ऐं ख़्यालु लाइ अकेले सिर रखियमि मोटरसाइकिल ज़ोर। सांगड़ में मोटरसाइकिल सां वरी उहो मसइलो आहे जो उहा साईं निशान ते सदाईं इम्तिहान में सदाईं निशान सदाईं इम्तिहान वांगुरु वक़्तु फुरजण जे ख़तरे हेठि पोइ बि तवकल करे कमु शुरू कयुमि। मौलवी साहिब पारां ॿुधायल हंधनि मां किन त तकिया हुआ त किथे रुॻो ॻाल्हि हुई, किथे वरी तकिया त हुआ पर उहे शादी भिटाई जा न पर किन ॿियनि गादियुनि जा। लतीफ़ नाले बुज़ुर्ग हुआ किन जा त उहो थियो त लतीफ़ जो तकियो न त मौजूदो पर लतीफ़ साईं न पसंदि ख़ानदान जे गादी को ॿियो लतीफ़ हुयो। साथियो हीअ ॿई किताब आहिनि, हिकिड़ो 4 साल अॻु में छपियो आहे, हिकिड़ो 10 साल अॻु में छपियो आहे, पर हज़ार कापियूं बि 10 सालनि में ऐं 4 साल में न खतियूं आहिनि। असां भिटाई सां मुहबत आहे। साम्हूं तव्हां भिटाई सरकार जा किताब वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, ॾस पंधु ॾेई छॾियो, न त रास जा राणा आहियो। आख़िर में वीडियो ते लाइक कमेंट्स ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त वॾा तव्हांजा।